सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम हुजे। अॼु पाण हिकु अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। सिंध जे तारीख़ जो हिकु अहम बाब आहे जंहिं बाबति काफ़ी ग़लतफ़हमियूं मौजूदु आहिनि। उहो बाब आहे शहीद अल्लाह बख्श का सूमरे जो क़त्ल। अंग्रेज़ दौर में सिंध जो जेको वज़ीर आज़म हुयो शहीद अल्लाह बख्श को सूमरो, उनखे आख़िर कंहिं क़त्ल कयो। हीउ इंतहाई अहम मौज़ू आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॿुधनि। हिन सां गॾोगॾु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जिन बि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहो चैनल खे सब्सक्राइब कनि, जीअं सिंध जे तारीख़ बाबति वीडियोज़ संदनि ताईं पहुची सघनि। हाणे शहीद अल्लाह बख्श सूमरो सिंध जो पहिरियों मुंबई खां आज़ादीअ बैदि सिंध जो उहो पहिरियों माण्हू हुयो जंहिं जदीद क़ौम परस्ती जे बुनियाद ते सिंध में सियासत करणु पे घुरी। आम तौर जॾहिं शहीद अल्लाह बख्श सूमरे खे क़त्ल कयो वियो त आम तौर ते इहा ॻाल्हि मशहूरु कई वई त उनखे हुरनि क़त्ल कयो। छाजे करे जो उन वक़्तु सिंध में हुर तहरीक पंहिंजे उरूज ते हुई। अंग्रेज़नि ख़िलाफ़ हुर जदोजहद हली पई। हुर हुकूमत जे अमलदारनि ते फ़ौज ते हमला करे रहिया हुया। इन ई दौर में अल्लाह बख्श सूमरे जो क़त्ल इन मफ़रूज़ खे जनम ॾिनो त खेसि बि हुरनि ई क़त्ल कयो। इन खां पहिरियां हुरनि उॾेरे लाल ऐं टंडरे आदम जे विच में रेल केराई हुई जंहिंमें अंग्रेज़ फ़ौजी सफ़र करे रहिया हुआ। इन रेल में बि शहीद अल्लाह बख्श सूमरो सुवार हुयो, पर हू ओचितो हैदराबाद स्टेशन ते लही पियो ऐं जॾहिं ट्रेन अॻिते उॾेरे लाल ऐं टंडरे आदम जे विच ते पहुती त उन में धमाको थियो, रेल तबाह थी वई। हाणे इन ई हमले मां, रेल वारे हमले मां इतफ़ाक़ी तौर बची वञण बैदि बि इन मफ़रूज़े वधीक ताक़त हासिलु कई, इनखे वधीक तक़वियत मिली त शहीद अल्लाह बख्श सूमरे खे अॻिते हली हुरनि ॿिए हमले में क़त्ल कयो। हाणे जेको रेल ते हमिलो हुयो इहो असल में हुयो त अंग्रेज़ फ़ौज खे नुक़सानु रसाइणु हुयो, उनखे उनजे बारूद खे तबाह करणु हुयो। हुननि खे इतला हुयो त इन रेल में अंग्रेज़ फ़ौज ऐं उनजो बारूद वञे पियो, इन करे हुननि उनखे निशानो बनायो। हाणे अल्लाह बख्श सूमरो ओचितो हैदराबाद में छो लही पियो, खेसि कंहिं ॿुधायो त इन रेल ते हमिलो थियण वारो आहे। इन बाबति बि मुख़्तलिफ़ मफ़रूज़ा मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कई थी वञनि, पर असल में छा आहे, सोचियो इन ॻाल्हि ते वञे, पंहिंजो बहस इन ॻाल्हि ते आहे त आख़िर शहीद अल्लाह बख्श सूमरे सां हुरनि जा कहिड़ा इख़्तिलाफ़ आहे, एॾी कहिड़ी दुश्मनी जंहिंजे करे हू खेसि क़त्ल करणु ज़रूरी पिया सम्झनि। शहीद अल्लाह बख्श सूमरे हुकूमती हवाले सां जिन उहिदनि ते रहियो, हुकूमत में रहियो, उन ते जेकॾहिं पाण नज़र फेराईंदासीं त ऑल इंडिया एक्ट आहे 1935 मूजिबि जॾहिं 1936 में सिंध खे बम्बई, हाणे मौजूदा मुंबई दा कोठिस खां अलॻि कयो वियो त सिंध जो पहिरियों गवर्नर मिस्टर लैंसी लॉर्ड ग्राम खे मुक़ररु कयो वियो ऐं सिंध खे बम्बई खां परगिणे खां अलॻि करे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वई। 1937 में सिंध में जेका पहिरीं आम चूंड थी उनजो पहिरियों वज़ीर आज़म सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह मुक़ररु थियो, पर पोइ साल अंदरि हिन जी हुकूमत ख़तमु थी वई ऐं 1938 में शहीद अल्लाह बख्श सूमरो सिंध जो वज़ीर आज़म थियो।
इन अरसे दौरान वरी 1939 ईस्वीअ में सखर में हिंदू मुस्लिम फसाद थियनि था। मस्जिद मंज़िलगाह जो सभ खां वॾो वाक़ियो पेश थिए थो। इन जे नतीजे में तहरीक हले थी ऐं अल्लाह बख्श सूमरे जी हुकूमत 1940 में ख़त्म कई वञे थी। इन बैदि वरी मीर बंद अली ख़ान इक़्तिदार जे कुर्सीअ ते वेहे थो। अप्रैल 1940 ईस्वीअ में शहीद अल्लाह बख्श सूमरे जी सदारत में दिल्ली में आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें ॿ क़ौमी नज़रिए मूजिबि बर सगीर जे विरहाङे जी मुखालफ़त कई। माना मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जेको हिन बर सगीर हिन नंढे खंड खे विरहाइण घुरनि पिया मज़हबी बुनियादनि ते, उन जी अल्लाह बख्श सूमरे जी क़यादत में आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस मुखालफ़त कई ऐं 1941 में ॿीहर अल्लाह बख्श सूमरो सिंध जो वज़ीर आज़म थी वियो। अल्लाह बख्श सूमरो 1942 में जॾहिं वज़ीर आज़म थियो त हुन सिंध जे जलावतन थियल अॻवान मौलाना उबैदुल्लाह सिंधी हो, उनखे वापसि सिंध में आणण जूं कोशिशूं वरितियूं ऐं जॾहिं हू उबैदुल्लाह सिंधी सिंध में आयो, कराची बंदरगाह ते आयो, त अल्लाह बख्श सूमरे अंग्रेज़नि जे हिन कट्टर मुखालिफ़ अॻवान जी पाण वञी इस्तक़बाल कयो, आदरभाव कयो, उन सां मिलियो। हाणे इहा सॼी जेका सूरत हाल हुई अंग्रेज़नि लाइ नापसंदीदा हुई। अल्लाह बख्श जी वज़ारत जे अरसे दौरान ई गवर्नर ह्यूज दाऊ जे हुकुम ते सूर्य बादशाह पीर पागारे माना हुरनि जे जेको सरबराह हुयो, उनखे 14 अक्टूबर 1941 ते गिरफ़्तार कयो। इन वक़्तु अल्लाह बख्श सूमरो सिंध में न हो, सिंध खां ॿाहिरि हुयो। पोइ वरी 20 मार्च 1942 ते अंग्रेज़ सरकार हुर तहरीक खे कुचलण लाइ सिंध असेंबली मां हुर एक्ट मंज़ूर करायो। 26 मई 1942 ते सिंध जे गवर्नर जे हुकुम ते, अंग्रेज़ गवर्नर जे हुकुम ते गड़ंग बंगलो पीर साहब पागारे जो जेको बंगलो हुयो उनखे तबाह कयो वियो। वरी 22 अगस्त 1942 ते पीर पागारे जे हवेली ऐं कोट खे बारूद सां उॾायो वियो। हाणे इन्हनि क़दमनि ख़िलाफ़ 26 सेप्टेम्बर 1942 ते अल्लाह बख्श सूमरे वायसराय हिंद खे एहतिजाजी ख़त लिखियो त भई ही क़दम जेके आहिनि सिंध ख़िलाफ़ जेको तव्हां कयो पिया, हुर तहरीक ख़िलाफ़ कयो पिया, मां उन्हनि जी मुखालफ़त कयां थो, उन्हनि जी मज़बत कयां थो। ऐं हुन हुरनि ख़िलाफ़ जेको एक्ट मंज़ूर थियो, हुरनि ख़िलाफ़ जेका कार्रवाई शुरू थी, उन ते एहतिजाजनि पंहिंजा समूरा लक़ब जेके अंग्रेज़नि खेसि ॾिना हुया उहे वापसि करे छॾिया, जंहिंजे नतीजे में अंग्रेज़नि वरी खेसि संदसि हुकूमत खे बरतरफ़ करे छॾियो, डिसमिस करे छॾियो। संदसि हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ 20 मार्च 1943 ते सूर्य बादशाह पीर पागारे खे फांसी ॾे शहीद कयो वियो। उन ई वक़्तु सिंध में शहीद अल्लाह बख्श सूमरे जी हुकूमत न हुई, न वरी हुनजो अंग्रेज़नि जे हुकूमत सां को लाॻापो हुयो, छाजे करे हू पहिरियां ई हुरनि ख़िलाफ़ जेका जिदोजहद हुई उनखे कुचलण ते अंग्रेज़नि सां एहतिजाज कंदे पंहिंजा लक़ब वापसि करे चुको हो ऐं अंग्रेज़नि जी हिमायत खां इनकार कयो। हाणे जॾहिं पीर पागारे खे शहीद कयो वियो, उन खां पोइ हुर तहरीक वधीक मज़बूत थी, वधीक तेज़ थी। इन ई अरसे जे अंदरि 14 मई 1943 ते अल्लाह बख्श सूमरे खे शहीद कयो वियो, शिकारपुर में हुनखे शहीद कयो वियो। संदसि क़त्ल केस दाख़िल थियो, जंहिंमें 26 सेप्टेम्बर 1944 ते ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े खे गिरफ़्तार कयो वियो। इन ई केस में वरी हुर जमायत जे हिकिड़ो मोहब्बत फ़क़ीर हो, उनखे बि मुलवस कयो वियो, नामज़द कयो वियो, जंहिंखे वरी इल्ज़ाम साबित न थियण ते अदालत बरी करे छॾियो। माना हुर जमायत जे फ़क़ीर खे अदालत आज़ादु करे छॾियो, आजो करे छॾियो केस खां, जो हुन ख़िलाफ़ सबूत न हुया। हाणे वरी खोड़ो ताक़तवर माण्हू हुयो, अंग्रेज़नि जो वफ़ादार हुयो, उन करे हुन बि असर रसूख़ हलाए पंहिंजे कुझु हारियुनि खे हुरनि
वरी उहे बि बदकिस्मती सां हुर हुया, उन्हनि खे शहीद अल बशकर सूमरे जे केस में चालान करे छॾियो। छो त उन वक़्तु असल में छा सूरत हाल त अंग्रेज़ खे जिते बि थोरो बि शक जाॻंदो हो त हुरनि खे उन केस में अड़ाए छॾींदा हुआ। जीअं हींअर थो थिए त सिंध में जंहिंसां बि हुक्मरान धुर जी दुश्मनी हूंदी आहे त कंहिं न कंहिं केस में अड़ाए छॾींदा आहिनि। त हिन करे हुरनि खे बि ईअं वतंदा हुआ अंग्रेज़, उन्हनि जे लाइ वझ ॻोल्हींदा त किथे न किथे इन्हनि खे अड़ाइजे त हो। अल बशकर सूमरे जे केस में खोड़े अयूब खोड़े खे आज़ादु करण लाइ कुझु संदसि हारियुनि खे उन केस में चालान कयो वियो। हाणे इहे जेके सभु वाक़िया थियनि था इहे गौर तलब आहिनि। हाणे कीअं गौर तलब आहिनि? पहिरियों त सियासी तौर अल बशकर सूमरो क़ौम परस्त हुयो, अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हुयो। उन सां साॻे वक़्त ते मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जे बि ख़िलाफ़ हुयो। उनजे क़ौमी नज़रिए ऐं बरे सगीर जे मज़हबी बुनियादनि ते विरहाङे जे ख़िलाफ़ हुयो। हू चवे पियो त हिन बरे सगीर नंढे खंड जे जेके बि मुल्क आहिनि, वतन आहिनि, उन्हनि खे उन नमूने उन सूरत हाल में जंहिंमें अंग्रेज़नि उन्हनि ते कब्ज़ो कयो उन में हवाले सां उन्हनि खे आज़ादु कयो वञे, माना क़ौमी बुनियादनि ते वतननि खे आज़ादु कयो वञे। हिन जॾहिं जेका अप्रैल में 1940 में जेके में विरहाङे ख़िलाफ़ आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस दिल्ली में कोठाई हुई, उन में बि हिन क़ौमी नज़रिए जी मुखालफ़त कई। इन करे मुस्लिम लीग हिन जो सख़्तु ख़िलाफ़ हुई। जॾहिं 3 मार्च 1943 में सिंध असेंबली पाकिस्तान जे हक़ में ठाराव पेश कयो त शहीद अल बशकर सूमरे ठाराव मंज़ूर कराईंदड़नि खे चिताव ॾिनो त तव्हां इहो ग़लति अमल कयो आहे। इन बाबति हुन साईं जी एम सैद खे चयो त तूं माना जी एम सैद हींअर सम्झी थो त पाकिस्तान क़ाइमु थियण सां सिंध जे सभिनी मुश्किलातुनि, मुसीबतुनि ऐं ख़राबियुनि जो हल मिलंदो, पर इहो तुंहिंजो ख़्यालु ग़लति ऐं हक़ीक़तुनि खां परे आहे। अॻिते हली तोखे मालूम थींदो त असांजे मुसीबतुनि ऐं मुश्किलातुनि जी शुरूआती नए मुल्क क़ाइमु थियण खां पोइ थींदी। अल बशकर सूमरे जी एम सैद खे चयो। उन बाबति जी एम सैद पाण बि लिखियो आहे। हाणे शहीद अल बशकर सूमरो को परस्ताना फ़िक्र रखंदड़ हुयो, नज़रियो रखंदड़ हुयो। इन में साईं जी एम सैद हुन लाइ लिखे थो त अल बशकर खां सुवाल थो करे त जना सां संदसि कहिड़ा इख़्तिलाफ़ आहिनि, कांग्रेस ऐं मुस्लिम लीग बाबति अव्हांजी कहिड़ी राय आहे? जी एम सैद पुछे थो अल बशकर सूमरे खां। पाणे जी एम सैद हुन बाबति लिखे थो त अल बशकर सूमरे खेसि वाज़िब ॿुधायो त जना साहिब जो मुस्लमाननि खे मज़हब जे बुनियाद ते जुदा क़ौम वारो तसवर ऐं उन जे आधार ते मुल्क जे विरहाङे करण वारो सुवाल मूंखे क़बूल न आहे। इहो नज़रियो ग़ैर इस्लामी फ़रसूदाई दुनिया जे मौजूदह तस्लीम कयल क़ौमी नज़रियनि मुताबिक़ सही न आहे। जी एम सैद लिखे थो त खेसि अल बशकर सूमरे चयो त कांग्रेस ऐं मुस्लिम लीग ॿई ऑल इंडिया जमायतूं आहिनि जेकी सिंध जे हालतुनि ऐं हक़ीक़तुनि खां बेख़बर आहिनि। तंहिं करे इन्हनि में शमूलियत सिंध जी जुदागाना हस्ती ऐं मुफ़ाद लाइ नुक़सानकार आहे। सिंधियुनि मस महिनतूं करे सिंध खे मुंबई खां आजो करे जुदा करायो आहे। वरी खेनि अहिड़ो क़दम न खणणु घुरिजे जो सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी ख़तमु थी वञे। माना इहो नज़रियो हुनजो। हाणे जी एम सैद खे अल बशकर सूमरे थो चवे त तूं जी एम सैद ख़्याली दुनिया में रही थो, इन करे सियासत जे अमली तरीक़नि खां तूं गैर वाक़िफ़ आहीं। सियासत अमली ठाराह ऐं उसूलनि खे को पुछे ई कोन थो। तव्हां जेके ठाराह मंज़ूर था कयो उनखे उहो केरु सुभाणे न मञींदो, तव्हां छा कंदो? हाणे शहीद अल बशकर सूमरे उन वक़्तु जेको कुझु महसूसु कयो उनखे मुंहुं ॾियण लाइ जेकी हिकमत अमली इख़्तियार पे कयूं उहे सभु कंहिंजे ख़िलाफ़ विरहाङो कंदड़ जमायतुनि ऐं ख़ासि करे मुस्लिम लीग जे ख़िलाफ़ हुयूं।
इन करे शहीद अल्लाह बशकर सूमरे जे क़त्ल खे इन पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। शहीद अल्लाह सूमरे जी सियासत जो नज़रियो जी हिकमत अमली जेकॾहिं कामयाब थी वञे हा त उनजो नुक़सानु कहिड़े तबिके खे पवे हा, मुस्लिम जागीरदारनि खे पवे हा, UPCP जे जागीरदारनि खे पवे हा, उन्हनि खे पवे हा जेके सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ हुया। शहीद अल्लाह सूमरे उन टाइम ते साईं GM सैद खे जेके ॻाल्हियूं कयूं, जेके नसीहतूं कयूं, उन्हनि जो हरफ हरफ अॻिते हली सचो साबित थियो। जेकॾहिं शहीद अल्लाह सूमरे जूं हिकमत अमलियूं इख़्तियार कई वञनि हा त सिंध जी अहिड़ी सूरताल यकीनन न हुजे हा जेका अॼु आहे। हू सिंध जे रोशन मुस्तक़बिल जो ख़वाहिशमंद हुयो, पाण विचोले क्लास जो हुयो। इन करे जागीरदारनि, सरमाएदारनि ऐं मज़हबी फ़िरक़े परस्तनि जे ख़िलाफ़ हुयो, उन्हनि जी हाकमियत जे ख़िलाफ़ हुयो। इहो ई सबबु हुयो जो खेसि क़त्ल कयो। शहीद अल्लाह सूमरे खे क़त्ल करे पंहिंजी राह तां हटायो वियो। बरसगीर मज़हबी बुनियादनि ते विरहाइजी वियो। सिंध जे ॾुखियाइयुनि ऐं मुसीबतुनि जा नवां बाब शुरू थिया। अल्लाह सूमरे जी शहादत बाबति ॻाल्हाईंदे GM सैयद पाण लिखे थो त असांजा मरहूम सां सियासी मसइलनि ते काफ़ी इख़्तिलाफ़ हुआ, पर हू सिंध जो मुहबे वतन सियासतदान ऐं सचो दोस्त हुयो, पर असां खेसि ज़िंदगीअ में सही तरह कोन सुञातो। GM सजा करनि त असां शहीद अल्लाह सूमरे खे न सुञाणे सघियासीं, यानी उनजे नज़रिए खे न सुञाणे सघियासीं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।